दोस्तों उम्मीद तव्हां ख़ुशि हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। अॼु तव्हांजे लाइ मास्टर मंज़ूर जो एल्बम आहे नाज़ प्रोडक्शन में 25। एल्बम जो टाइटल जेको ॾिनो वियो आहे पहरा। एल्बम तमामु सुठो आहे ऐं हिन में गीत बि जेके आहिनि उहे तमामु सुठा आहिनि, सुठनि शाइरनि जा गीत आहिनि। ऐं हिन में हिकिड़ो वहीद हकड़े जो ज़बरदस्त गीत आहे जेको मूंखे बि पसंदि आहे, सूर सही सही प्यारा। ज़बरदस्त गीत आहे। ऐं तव्हां दोस्तनि लाइ हिकिड़ो चैलेंज रखियो आहे त हिन एल्बम सां गॾु शमन अली मीराली जो एल्बम कहिड़ो आयल आहे। ऐं शमन अली मीराली जे मुक़ाबले मक़सद इहो एल्बम आयल आहे मास्टर मंज़ूर जो 25 ऐं शमन जो कहिड़ो एल्बम आयल आहे। परस्तारनि लाइ थोरो आहे चैलेंज ऐं दोस्तनि खे काफ़ी आसानी हूंदी उन दोस्त लाइ जंहिं उन दौर में ही कैसेटूं वरितियूं हूंदियूं ऐं ॿुधियूं बि हूंदियूं ऐं उनखे ख़बर बि हूंदी। ऐं तव्हां दोस्तनि जा कुझु कमेंट्स आहिनि उहे उन शामिलु कयूं, उनखां पोइ तव्हांखे अॻिते ॿुधायूं था। हिन में पहिरियों कमेंट्स जेको आहे वहीद भाउ कयो आहे, वेरी नाइस पिक्चर लिखियो अथई, दिलूं मोकिलियूं अथई, वॾी महिरबानी वहीद भाउ। उनखां बाद वरी वहीद भाउ लिखियो आहे लव यू मेरी जान ऐं दिलूं मोकिलियूं अथई वहीद भाउ, वॾी महिरबानी, लख कुर्ब। मास्टर मंज़ूर तुंहिंजी वाकई पसंदि जो फ़नकार आहे। ऐं मास्टर मंज़ूर जा परस्तार हिन वक़्तु सिंध में तमामु घणा आहिनि, तमामु घणा, पर उहे मुंहिंजे चैनल ते न आया आहिनि। जेके पसंदि कनि था उहे लाइक कंदा, बाक़ी जिन्हनि जी पसंदि न आहे पर उन्हनि खे बि पसंदि अचे थो मास्टर मंज़ूर, छो जो हिन जो आवाज़ु अहिड़ो आहे दिलकश। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायां त सभ खां घणी जेका मतिलबु माण्हुनि वटां मोट मिली मास्टर मंज़ूर खे त उहे एल्बम आहिनि बरखा जा। छो जो बरखा में जेके एल्बम ॾिना न मास्टर मंज़ूर, उन्हनि में तमामु घणी मक़बूलियत हासिलु कई मास्टर मंज़ूर ऐं चोट ते चढ़ी वियो। ईअं सम्झो त तमामु बहितरीनु फ़नकार थी वियो ऐं हर हिकु जी दिलि में मास्टर मंज़ूर मास्टर मंज़ूर। सही, मास्टर मंज़ूर बिल्कुलु फ़नकार बहितरीनु आहे, पर बसि कंहिं मजबूरियुनि कंहिं ॻाल्हियुनि जे करे हुन खे क़त्लु कयो वियो। इलाही अफ़सोसनाक ख़बर थी वई ऐं काफ़ी ॻाल्हियूं आहिनि, पर हलूं था। हिन जो नंढिड़ो वीडियो हूंदो आहे, ख़बर अथव हिन में गीत ॿुधायूं तव्हांखे कहिड़ा कहिड़ा आहिनि हिन एल्बम में। हिन जो पहिरियों गीत जेको आहे ज़ुल्फ़कार मंगी साहब लिखियो आहे, कंहिंजो ई आहे वारो। ऐं उनखां पोइ आहे वहीद हकड़े जो गीत आहे, गीत जा बोल लिखिया अथई कहिड़ा पहरा लॻी यार ते। उनखां पोइ आहे ज़मीर दाए जो गीत आहे, मूंखां ग़लती थी वई आहे तोसां प्यार करे। ऐं इन गीतनि में कुझु धुनूं जेके आहिनि न तेरे नाम फिल्म इंडिया जी कुझु उन ते वयल आहिनि। ऐं उनखां पोइ आहे वहीद हकड़े जो गीत आहे सूर सही सही प्यारा। इहो तमामु बहितरीनु गीत अथव, ज़बरदस्त। उनखां पोइ आहे कसीदो आहे डर के नहीं रहना। ऐं उनखां पोइ आहे सागर शाह जी शाइरी आहे, पर उर्दू गीत आहे साईं, परदेस में जाने वाले। उनखां पोइ आहे ज़ुल्फ़कार मंगी साहब जी शाइरी आहे धारियो जेको थियो धारियो। ऐं उनखां पोइ आहे अनवर मंगी जी शाइरी आहे न कर इश्क जी ॻाल्हि। उनखां पोइ आहे शबीर जोखियो जो गीत आहे वॾनि बंगलनि में था रहो। उनखां पोइ आहे शाह जतोई साहब जी जो गीत आहे तुंहिंजो दीदार खपे। तमामु सुठो गीत आहे ऐं इहो एल्बम हिन एल्बम जो मशहूरु गीत आहे। ऐं दोस्तों तव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा। अहिड़ी मालूमात लाइ असांजो चैनल सिंधी झनकार सब्सक्राइब ज़रूरु कंदा।